नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। सियासत कहिड़े तरफ़ वञी रही आहे? लोकल गवर्नमेंट जी बलदियाती चूंडूं जहिड़े तरीक़े सां थियूं आहिनि, पीपल्स पार्टी तमामु वॾी अक्सीरत सां, तारीख़ी अक्सीरत सां खटे आई आहे। उन सां जे गॾु हुन कोलिशन गवर्नमेंट में वफ़ाक़ में उहे बि इल्ज़ाम हणनि ते रही आहे दादली ते ऐं इलेक्शन कमीशन ते। ऐं उन खां पोइ सियासी माहौल गरम थींदो थो वञे। बाय इलेक्शन पंजाब जे अंदरि बि आहिनि, महांगाई बेरोज़गारी पंहिंजे उरूज ते। मूंखे टेलीलाइन ते जॉइन कयो आहे जयप्रकाश लोहाना साहब, MNA आहिनि तहरीक इंसाफ़ जा ऐं माइनॉरिटी विंग पाकिस्तान जा प्रेसिडेंट बि आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी इम्तियाज़ साहब। साईं इलेक्शन थी, पीपल्स पार्टी वॾी हिस्टोरिकल विक्ट्री सां आई आहे, लैंडस्लाइड विक्ट्री, तमामु घणी अक्सीरत। तव्हांखे तक़रीबन 27 सीट्स मिलियूं आहिनि, पीपल्स पार्टी खे 2600 खां मथे मिलियूं आहिनि, GDA खे 606 मिलियूं आहिनि, JUIF खे तक़रीबन 75 मिलियूं आहिनि, आज़ाद 54 आहिनि। छा चवंदो साईं? ॾिसो इम्तियाज़ साहब, तव्हां ॾिसो त जहिड़े तरीक़े सां सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 14 साल खां हुकूमत में आहे ऐं उते बि जॾहिं पार्टी खे मुसलसल जेकॾहिं हुकूमत में हूंदी आहे त आवाम जो रुझान उन साइड हूंदो आहे। पर मां सम्झां थो आवाम जो रुझान इन तरफ़ न आहे, बल्कि माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं वञनि थियूं, माण्हुनि जा पाणी बंदि कया वञनि था, मास्तरनि जूं बदिलियूं कयूं वञनि थियूं, पुलिस जो ज़ोर ते माण्हुनि खे ब्लैकमेल कयो थो वञे। जॾहिं नॉमिनेशन फॉर्म दाख़िल थिया उन वक़्तु असांजी पार्टी जे वर्करनि खे अगवा कयो वियो, उन्हनि खे ज़ोरी ज़बरदस्ती वफ़ादारी तब्दील कई वयूं। ऐं तव्हां ॾिसो त जेकॾहिं जहिड़े तरीक़े सां पुलिस जानबदार रही आहे, जहिड़े तरीक़े सां इलेक्शन कमीशन जानबदार रही आहे, मां सम्झां थो अगरि इन्हनि अहिड़ी जानबदारी कई त ही त को मसइलो ई न आहे अहिड़ी तरह से सियासत में क्लीन स्वीप करणु। तव्हां हिनखे क्लीन स्वीप नथा चई सघो, तव्हां सिर्फ़ु हिनखे इहो चई सघो था त पुलिस ऐं इलेक्शन कमीशन जे ज़ोर ते हिननि खे क्लीन हिकिड़ो मैंडेट मिलियो आहे। मां सम्झां थो इहो मैंडेट सिर्फ़ु आर्ज़ी मैंडेट आहे ऐं हिन मैंडेट खे तब्दील थियण में का देरि न थींदी। ऐं जेकॾहिं पुलिस गैर जानबदार हुजे, इलेक्शन गैर जानबदार हुजे ऐं वर्करनि सां विक्टिमाइज़ेशन न थिए, PTI जे वर्करनि खे, GDA वर्करनि खे अगवा न कयो वञे हा, मां नथो सम्झां त का इलेक्शन में हिननि खे क्लीन। पर उन खां पोइ बि काफ़ी ज़िला आहिनि, तव्हां GDA तव्हां घोटकी ॾिसो त उते असांजो GDA खटियो आहे। जेकॾहिं तव्हां थरपाकर में वञो, नंगर पाकर जो इलाइक़ो आहे, उते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि खटियो आहे। उमरकोट मां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उन खटियो आहे। त पाकिस्तान जी सियासत मां सम्झी घणो वक़्तु हली न सघंदी जहिड़े तरीक़े सां इहा सियासत थिए पई। पर मां सम्झां थो असांजा हौसला पस्त न आहिनि थिया। असां जेका जंग आहे जेका असांजी सिंध में, उहा जारी ऐं सारी रहंदी। 2023 जी इलेक्शन मथां आहे, अञा ॿियो फेज़ बि इलेक्शन मथां। तव्हां नोट कयो त हुकूमत जा ख़ुदि इत्तेहादी MQM उन्हनि ख़दशात इज़हार करे छॾियो आहे। हुकूमत जे इत्तेहादी मौलाना राशिद सूबरो लाड़काने मां उन दुबारा इलेक्शन करण जो इहो जेकॾहिं अगरि हिन जा इत्तेहादी इन्हनि जो अदम एतमाद हुजे त पोइ तव्हां छा था सम्झो त इहा इलेक्शन कीअं हिन खां फेर थी सघो था? साईं तव्हांखे पाण ख़बर आहे त डस्का इलेक्शन तव्हांखे पंहिंजे दौर में यादि हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा में लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थी, उतां जा हादसा वाक़ियात तव्हांखे पाण ख़बर आहिनि। हितां जी पुलिस बनिस्बत उन्हनि सूबनि जे त बहितर कारकर्दगी, बलूचिस्तान में तव्हां थी पुलिस सुठी कया, फोरम्स तव्हां वटि आहे, इलेक्शन कमीशन तव्हां वटि आहिनि, अदालतूं तव्हां वटि। तव्हां पाण चयो त थर जे अंदरि, घोटकी जे अंदरि, ॿी जॻह ते पीपल्स पार्टी खे अपसेट आयो आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी चाहे हा त उते धांधली करे सघे पई। ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां। इलेक्शन कमीशन असांजे पंजाब जी जेका पंजाब असेंबली जा 20 मेंबर मुनरफ़ थिया, उन ते रिज़र्व सीटूं जो इंतिख़ाब करणो हो। इलेक्शन आइन कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे जे टाइम ते सीटूं फारिग थींदियूं उन वक़्तु उनखे अनाउंसमेंट करणी आहे। पर इलेक्शन कमीशन जानबदार रही, हुन नोटिफिकेशन न कयो, असांखे कोर्ट में वञिणो पियो। कोर्ट अॼु ऑर्डर कयो त 5 जेके रिज़र्व सीटूं आहिनि उन्हनि जो नोटिस जारी कयो वञे। छा हर जेका शइ कॉन्स्टिट्यूशन आइन में लिखियलु हुजे, छा उनखे बि अमल करण जे लाइ बि असांखे
कोर्ट में वञणो पवंदो। तव्हां ॻाल्हि देखो खैबर पख्तूनख्वा में तव्हांखे यादि हूंदो असांजे पहिरीं फेज़ में जेका इलेक्शन थी हुई जंहिंमें असांजा उते बिल्कुलु फ्री एंड फेयर इलेक्शन थी ऐं जेकॾहिं उते असां इहे पुलिस जी ज़ोर ते या ॾंडे ज़ोर ते हुजूं हा त उते JUIF न खटिया। सिंध में JUIF पीपल्स पार्टी जी इत्तेहादी आहे, MQM पीपल्स पार्टी जी इत्तेहादी आहे। असां नथा चऊं इन्हनि इहे त हिन इत्तेहादी उन्हनि छो ख़दशात ॾेखारिया आहिनि, उन्हनि इन करे ख़दशात ॾेखारिया आहिनि त MQM सम्झे पई त उन्हनि जो सखर में, नवाबशाह में, मीर प्रकाश में हुननि खे इन खां अॻु में मैंडेट मिलियो आहे। उन्हनि ख़दशात इज़हार बि कया आहिनि, हुननि हुनखे वार्निंग बि ॾिनी आहे त हू पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे सघनि था। मां सम्झां थो जयप्रकाश साहब राज रहियो आहे, जिते बि हिन पीपल्स पार्टी जो ज़ोर हलियो आहे उन्हनि पंहिंजी उते कार्रवाई कई आहे। तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो त पुलिस जी मौजूदगी में बि पुलिस ख़ुदि सोशल मीडिया ते अची इंटरव्यू ॾिनो आहे त असांजे मौजूदगी ठपा लॻाया विया आहिनि। ॾिसो मां इहो सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 14 साल हुकूमत कई आहे, माण्हुनि जी हुन सां अटैचमेंट आहे, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धांधली ज़बरदस्ती ब्लैकमेलिंग उन तहत ई माण्हू हुन सां गॾु आहिनि। ऐं जेकॾहिं हिकु ॾींहं जे लाइ बि हिन खां हुकूमत खसी वञे मां सम्झां थो मैंडेट हिकिड़े मिंट में अची पट ते किरंदो। जय साहब, हिकु त पॉलिटिकल वर्कर आहियो तव्हां और तव्हां अहिड़े एरिया सां वास्तो रखो था, तव्हांखे ॻोठ जी बि ख़बर आहे, शहर जी बि ख़बर आहे, बिज़नेसमैन कारोबारी माण्हू बि आहियो, सभई शयूं तव्हांखे ख़बर आहे, पंहिंजे कल्चर जी बि ख़बर आहे, पोलिंग जी सियासत बि ख़बर आहे, जलसे जी सियासत बि ख़बर आहे। तव्हांखे पाण ख़बर त MQM इल्ज़ाम हयो आहे। MQM जॾहिं तव्हां सां इतिहाद करे पई त उहे चवनि पिया कराची जो असांजो जेको मैंडेट आहे उहो चोरी कयो आहे, उन ते डाको हयो आहे PTI, पर तव्हां सां गॾु इतिहादी हुया। MQM जी ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां कंदव तव्हां ते बि वॾो क्वेश्चन मार्क आहे। न ॾिसो MQM मां अॼु जी ॻाल्हि कयां थो, जेकॾहिं MQM असां ते मैंडेट जो गई त MQM पंहिंजे कोर्ट में वेही ऐं ट्रिब्यूनल में केस कया हुआ। असांखे उन्हनि जा ख़दशात असां ते न हुआ, इलेक्शन कमीशन ते हुआ या उन्हनि जे, पर अॼु त तव्हांखे सिंपल साम्हूं नज़र बि अचे। अञा त पूरा 2 महीना बि जेको निकाह थियो आहे पीपल्स पार्टी MQM जो, इनखे अञा त 2 महीना कोन पूरा थिया आहिनि। अॼु तव्हां क़ौमी असेंबली इजलास में वञो, उते मोहम्मद असलम भूतानी साहिब पंहिंजे ख़दशात जो इज़हार कयो आहे, ख़ालिद मक्सी साहिब पंहिंजे ख़दशात जो इज़हार कयो आहे। त हाणे ॾिसो हीउ जेको बि कुझु इतिहाद थिया आहिनि, इहे इन इतिहाद जो मुस्तक़बिल न आहे, इहे सिर्फ़ु आर्ज़ी बुनियादनि ते थिया आहिनि ऐं किथां न किथां इशारे ते इतिहाद थिया आहिनि। मां सम्झां थो हीउ जेको बि कमु थियो आहे इहो आर्ज़ी पियो थिए ऐं हीअ जेका बाई इलेक्शन जेका बलदादी इलेक्शन थी आहे, मां सम्झां थो हिनखे दुबारा इलेक्शन खां थियणु खपे। जॾहिं अहिड़ी हुकूमत जे अंडर में इलेक्शन थींदी त उन्हनि जा नतीजा अहिड़ा ईंदा ऐं उन्हनि ते सुवाल निशान ई हूंदा। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी असीं फ्री एंड फेयर इलेक्शन करणु चाहियूं था, उन्हनि जो हुनखे पंहिंजे सम्झ में अचे थी आवाम उन सां गॾु, त पोइ हू इन पुलिस खे गैर जानबदार करणो पवंदो। वॾी महिरबानी मोहतरम जनाब जयप्रकाश साहब जो पॉइंट ऑफ व्यू ना ब्रेक जो टाइम थियो ब्रेक।